गुज़िरियल नबियन जो बि हिकिड़ो फैज़ जो सायो थींदो आहे। कंहिं ते हज़रत आदम जो, कंहिं ते हज़रत नूह जो, कंहिं ते हज़रत इब्राहिम जो, कंहिं ते हज़रत इस्माइल जो, कंहिं ते हज़रत याकूब यूसुफ जो, सुलेमान जो, हज़रत मूसा जो, ईसा जो, कंहिंजे मथां सायो थे मुहम्मद मुस्तफ़ा जो। मां चवां थो मुंहिंजे पीर ते सायो हो मदीने वारे घोट जे विलायत जो जिंदगी में ओड़ी गुज़रे। 10-12 साल जो को ॿार थींदो आहे न, उहो सुहिणो हुजे, ख़ूबसूरत हुजे, उहो पुठी उघाड़ी कंदो आहे त हर माण्हू उनखे ॾिसंदो आहे। ऐं बहितर आहे त उहो माण्हुनि जे आॾो पुठी उघाड़ी 12-15 सालनि जो ॿार न करे जेकॾहिं सुहिणो आहे। मोहम्मद मुस्तफ़ा त कुंवारी छोकिरी खां वधीक हया वारो हूंदो हो, पर मुंहिंजे मुर्शिद करीम जी ॻाल्हि निकी आहे। अम्मा साईं आहे हिकु चांडिया क़ौम जी औरत हुई जेका मुंहिंजे मुर्शिद जे घर वञी ख़िदमत करे मानी बचाए ॾींदी हुई त अकेलो सैयद आहे, छो त अपन ॾाॾनि जा मुरीद त हुया ॻोठ में। उहा उनखां पुछण विया जेॾी महिल मीरो ख़ान जा फ़क़ीर त असांजे बाबे खे नंढपुर में तो ॾिठुई, तूं त ॿुधाए त असांजो साईं कीअं हुयो? त हूअ बि चवे त मुंहिंजे हुसैन जो मूंखां ख़बरूं पुछण आया हो। हुनजो अंदाज़ इहो त मुंहिंजे हुसैन जो मूंखां ॻाल्हियूं पुछण आया हो। मीरो खान में बाबा साईं आया, विच शहर में वेठा हा। उन माई खे ख़बर पई पोड़ी थी वई कुराड़ी, ख़बर पई साईं रोड ते हिकु दुकान ते कंहिं फ़क़ीर वटि वेठा आहिनि। माई घरौ निकिती हलण जहिड़ी ही, जेॾी महिल ख़ल्क़ में पहुती, ख़ल्क़ जा हुजूम हा, चवे बि परे न थियो त मां पंहिंजो हुसैन त ॾिसां। बाबा साईं जे कननि मुबारकनि ते आवाज़ आयो, पाण फरमायो परे त थियो इहो कंहिं कुराड़ी जो आवाज़ आहे औरत जो। जेॾी महिल फ़क़ीर परे थिया त बाबा साईं पंहिंजी जॻह ते उथी बीही रहिया। माण्हू इबरत में अची विया, अरे ये कुराड़ी जंहिंखे साईं ॾिसी उथी बीही रहियो आहे। आया भाकुर पइजी विया, अम्मा खे मुंहिंजो साईं चुमियूं पियो ॾे निर ते मथनि ते, हूअ वरी के साईं खे चुमियूं पई ॾे। माण्हुनि खे बि चए हे मुंहिंजो हुसैन अथव, हिन जी मां ख़िदमत कई नंढे लाइ। कमर वारो साईं वरी माण्हुनि खे पियो चवे हीअ मुंहिंजी धीउ अम्मा अथव, अम्मा गुज़ारे वई त मुंहिंजी ख़िदमत हिन कई। त मदीने जे साईं कॾहिं कमीस हा कुराड़ी जी ॻाल्हि हो, फ़क़ीर पिया पुछनि त साईं जी ॻाल्हि त ॿुधा, कहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायां मां पंहिंजे हुसैन जूं? चवे बि त हुसैन 12-15 सालनि जो हुयो, हा पंहिंजो 12-14 या 15 जो हुयो त हुसैन ॿाहिरि खॾ ते ॿारनि सां कॾहिं न वेंदो हो, कंहिं खूह ते न वेंदो हो, कॾहिं कंहिं वाह ते न वेंदो हो। हुसैन पंहिंजो पाणी पाण भरे अचे,